जी दोस्तों, हाणे असां जेके प्रीवियस प्रॉब्लम्स हुया उहे असां जेको आहे सो डेसिमल नंबर सिस्टम आहे जेका असां कन्वर्ट कयूं पिया बाइनरी नंबर सिस्टम में। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हे असां जेको ॿियो प्रॉब्लम आहे उन में आहे त जेको डेसिमल नंबर सिस्टम छा में कन्वर्ट करिणो आहे असांखे 5 सिस्टम में बेस 5 सिस्टम में कन्वर्ट करिणो आहे। छा मां डेसिमल नंबर सिस्टम मां छा में कन्वर्ट करिणो आहे असांखे बेस 5 सिस्टम में। त हाणे असां जेको डेसिमल नंबर मां बाइनरी में कन्वर्ट कयूं पिया उते असां जेको मेथड इस्तेमालु कयूं पिया सक्सीसिव डिवीजन मेथड इस्तेमालु कयूं पिया। हाणे जॾहिं बाइनरी में कन्वर्ट कयूं पिया असां त उते छा असां डिवीजन कयूं पिया असां ॿिनि सां उन पिया कयूं। त हाणे हिते जेको आहे असां में छा में कन्वर्ट करिणो आहे बेस 5 सिस्टम में कन्वर्ट करिणो आहे। ठीकु आहे दोस्तों, त हाणे डेसिमल नंबर सिस्टम मां असां जंहिं बि सिस्टम में कंहिंखे बि असां कन्वर्ट कंदासीं त उन नंबर सां असां डिवाइड कंदासीं। ठीकु आहे दोस्तों, जेकॾहिं असां बाइनरी नंबर में कन्वर्ट करिणो आहे त असां ॿिनि सां वंड कंदासीं। जेकॾहिं बेस 5 में कन्वर्ट करिणो आहे त असां 5 सां डिवाइड कंदासीं ऐं जेकॾहिं असांखे ऑक्टल नंबर सिस्टम में कन्वर्ट करिणो आहे त असां 8 सां डिवाइड कंदासीं। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हिते असांखे छा में कन्वर्ट करिणो आहे बेस 5 सिस्टम में। त हाणे जॾहिं बेस 5 सिस्टम में जेकर असां कन्वर्ट कंदासीं त इहा ॻाल्हि सिधी लॻी पई आहे त असां 5 सां डिवाइड कंदासीं। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हे जेको असांजे 87 आहे इन खे सक्सीसिव डिवीजन मेथड जे ज़रिए 5 सां असां रिपीटेडली डिवाइड कंदा ईंदासीं। ठीकु आहे दोस्तों, हाणे अचो ॾिसूं त हे 87 जेको आहे इहो कीअं कन्वर्ट थींदो। हे 87 त हाणे हिनखे मां 5 सां डिवाइड कयां त 5 हाणे 5 जो खोड़ 8 ते वेंदो आहे, हिकु दफ़ो ईंदो आहे। ठीकु आहे दोस्तों, बाक़ी 3 विहारे जा 37 त 7 5 35 भई घणा बचा असांजा 2 बचा। ठीकु आहे दोस्तों, हाणे जेके असांजा 2 बचंदा असां हेॾां लिखंदा ईंदासीं। ठीकु आहे दोस्तों, त हाणे वरी 5 जो खोड़ हणंदासीं 17 ते। ठीकु आहे दोस्तों, हाणे हे असांजो डिवाइडेंड आहे जेको 17 आहे। 17 खां पोइ जेको बचे असां उनखे एसि ताईं डिवाइड कंदा ईंदासीं जेसि ताईं जेको असांजो डिवाइडेंड आहे उहो 4 या 4 खां नंढो नथो थी वञे, तेसि ताईं असां डिवाइड कंदा ईंदासीं। त हाणे 5 जो खोड़ दोस्तों जेको 17 ते वेंदो आहे उहो ईंदो असांजो 3 दफ़ा वेंदो आहे। 3 5 15 ऐं जेके असांजा बचंदा उहे 2 बचंदा त असां 2 हेॾां लिखंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हे असां जेको डिवाइडेंड आहे दोस्तों त ॾिसो 4 खां नंढो थी वियो आहे। त हाणे जेको आहे वधीक हिन ते खोड़ो असांजो न वेंदो, त पोइ हे जेको असां हेॾां अची वियो आहे इहो छा असांजो एंसर आहे। त हाणे हे जेको असांजो 87 हुयो उहो छा में कन्वर्ट थी वियो 3 2 2 हे छा थी असांजो बेस 5 सिस्टम में कन्वर्ट थी वियो। त हाणे दोस्तों त उमेदु आहे त हे जेको प्रॉब्लम आहे तव्हांखे सम्झ में अची वेंदो। ठीकु आहे दोस्तों, त हाणे ॿी ॻाल्हि त असां हिन अंगनि खे ओसि ताईं डिवाइडेंड खे ओसि ताईं डिवाइड कंदा ईंदासीं जेसि ताईं असांजो जेको अंग आहे डिवाइडेंड उहो 4 थी वञे या 4 खां नंढो थी वञे, तेसि ताईं असां रिपीटेडली 5 सां डिवाइड कंदा ईंदासीं। जी दोस्तों, हाणे असां जेको ॿियो नंबर प्रॉब्लम आहे उन में चवे पियो त जेको हे असांजे डेसिमल नंबर सिस्टम डेसिमल जेको नंबर आहे उनखे असां छा में कन्वर्ट करिणो आहे बेस 5 सिस्टम में कन्वर्ट करिणो आहे। ठीकु आहे दोस्तों, हाणे हिन जेको असांजो प्रोसेस आहे इन ते जेको आहे सो हिकु प्रॉब्लम ऑलरेडी मां तव्हांखे कराए चुको आहियां, उमेदु आहे त उहो तव्हांखे सम्झ में अची वेंदो। ठीकु आहे दोस्तों, त वरी हे ॿियो नंबर प्रॉब्लम असां कयूं था। त हाणे हे जेको असांजो नंबर आहे इनखे छा में कन्वर्ट करिणो आहे बेस 5 सिस्टम में कन्वर्ट करिणो आहे। ठीकु आहे दोस्तों, हाणे तव्हांखे ख़बर आहे त डेसिमल सिस्टम आहे असां जंहिं बि सिस्टम में वेंदा आहियूं त उन नंबर असां छा कंदा आहियूं सक्सीसिवली जेको आहे सो डिवाइड कंदा आहियूं। ठीकु आहे, जेकॾहिं असांखे बाइनरी सिस्टम में वञिणो आहे, हाणे जेको 98 आहे हाणे 98 मां जेकॾहिं असांखे बाइनरी सिस्टम में वञिणो आहे त असां 2 सां डिवाइड कंदासीं। जेकॾहिं बेस 5 में वञिणो आहे त 5 सां डिवाइड कंदासीं ऐं जेकॾहिं असांखे ऑक्टल सिस्टम में वञिणो आहे त 8 सां डिवाइड कंदासीं। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हिन सिस्टम मां हे जेको असांजो सिस्टम आहे डेसिमल मां हाणे असांखे छा में वञिणो आहे बेस 5 में वञिणो आहे त मां छा कंदुमि 5 सां डिवाइड कंदोमांसि। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हिनखे 5 सां डिवाइड कयां मां। हाणे 5 जो खोड़ो 9 ते वेंदो आहे असांजो हिकु दफ़ो वेंदो आहे, त बाक़ी असां जेके 4 बचा हिते छा असांजा 48। ठीकु आहे दोस्तों, 48 ते 5 जो खोड़ो ईंदो आहे 9 5 45, बाक़ी असां जेके बचंदा उहे थींदा असांजा हिते 3 लिखंदासीं। ठीकु आहे दोस्तों, त हाणे वरी जेको आहे 5 जो खोड़ो ईंदो मां 5 जो खोड़ो 19 ते घणा दफ़ा ईंदो 3 दफ़ा वेंदो। ठीकु आहे दोस्तों, त भई 4 बचंदा असां हेॾां 4 करे लिखंदासीं। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हिते ॾिसो जेको दोस्तों डिवाइडेंड अची वियो आहे 3 अची वियो आहे। हाणे वधीक 5 जो खोड़ो हिन ते नथो वञे तंहिं करे असां इनखे हिते स्टॉप कंदासीं। त हाणे हे जेको असांजो 98 आहे बाइनरी डेसिमल सिस्टम आहे उहो छा में कन्वर्ट थी वियो असांजो बेस 5 सिस्टम में कन्वर्ट थी वियो। ठीकु आहे दोस्तों, हाणे उमेदु आहे त हे प्रॉब्लम तव्हांखे सम्झ में अची वेंदो। जेकॾहिं का ॻाल्हि नथी सम्झ में अचे त तव्हां कमेंट में पुछी सघो था।